तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। पीर तरीक़त, रहबरे शरीयत, मखदूमे अहले सुन्नत हज़रत पीर शमसुद्दीन दामत बरकातुहुल आलिया स्टेज से वेठल अहले सुन्नत जा जलीलुल कदर उलमाए किराम, सादाते इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो भाइरो, अल्लाह जा शुक्राना जो हिक अल्लाह जे कामिल सालिह अकमल वलीउल्लाह जे उर्स पाक में रब असांखे हाज़िरी जो मौक़ो मिलाए। अल्लाह जे दोस्तन जे विलादत जा ॾिहाड़ा बि बाइसे बरकत हूंदा आहिनि। उन्हनि जे दुनिया खां विछड़ी पंहिंजे हक़ीक़ी मालिक सां मिलण जा ॾिहाड़ा, उन्हनि जे विसाल जा ॾिहाड़ा बि बाइसे ख़ैर ऐं बरकत हूंदा आहिनि। क़ुरान पाक में इन्हनि खे अय्यामुल्लाह सॾियो वियो आहे। छा सॾियो वियो आहे? अय्यामुल्लाह, यानी अल्लाह जा ॾिहाड़ा। हूअं त हड़ई ॾींहं अल्लाह जा ॾींहं आहिनि, हर रातियूं अल्लाह जूं रातियूं आहिनि, हर महीनो अल्लाह जो महीनो आहे। पर कन कन ॾिहाड़नि खे अल्लाह ताला पंहिंजी ज़ात सां निस्बत ॾींदे उन्हनि जी अहमियत, उन्हनि जो दर्जो, उन्हनि जो मक़ाम पंहिंजे पाननि ते वाज़िह चिटो ऐं पधरो कंदो। भला तव्हां चुप जो रोज़ो रखे आया आहियो या साईं शमसुद्दीन तव्हांखे झलियो आहे त सुभान अल्लाह बि न चइजो, हथ मथे करे जो सुभान अल्लाह। अल्लाह मदीनो ॾेखारींदो, अल्लाह जे वलीअ जे उर्स में वेठा आहियो, सुजाग थी अखियूं बि खोलियो, कन बि खोलियो, दिल बि खोलियो ऐं अल्लाह जो क़ुरान ॿुधो, मदीने वारे जो शान ॿुधो। वरी थोरी देर में मुंहिंजो सुहिणो कंबर वारो साईं दीदार करे दिल ठारजो, पंहिंजो सीनो ठारजो, तवज्जो सां मदीने वारे मीर जो शान ऐं अल्लाह जे दोस्तन जो मकाम ॿुधो। अल्लाह जो कुरान सूरह इब्राहिम रब तो फरमाए वज़क्किरहुम बिअय्यामिल्लाह, हे मुंहिंजा महबूब इन्हनि खे अल्लाह जा ॾिहाड़ा याद ॾिया। अल्लाह जा ॾिहाड़ा इन्हनि खे याद ॾिया। याद उहा शइ ॾियार बि आहे जेका मतां विसरी वई हुजे, जेका ज़हन में याद न हुजे उनखे याद ॾियारबो आहे। अल्लाह फरमाए थो मुंहिंजा महबूब उहे ॾिहाड़ा जेकी अल्लाह जा ॾिहाड़ा आहिनि, इहे पंहिंजे उम्मत खे याद ॾियारींदो कर। उहे ॾिहाड़ा कहिड़ा आहिनि? जंहिं ॾिहाड़े ते के अल्लाह जे नबीअ जी विलादत थी, इहो ॾिहाड़ो अल्लाह जो ॾींहुं आहे। मसलन मदीने वारे साईं जी विलादत थी, मुंहिंजे लजपाल नबी जे ॼमण जो ॾिहाड़ो अल्लाह जो ॾिहाड़ो आहे। इन ॾिहाड़े खे अल्लाह याद रखण जो क़ुरान में हुकुम ॾिनो आहे। याद रखण जी सूरतूं कई आहिनि। मीलाद मल्हाइण, मजलिस करण, इहो बि याद रखण जो तरीक़ो आहे। अल्लाह जे वलीअनि जा ॾिहाड़ा, ख़ुदा जे दोस्तनि जो उर्स हुजे, हज़रत मखदूम ग़ुलाम मोहम्मद रहमतुल्लाह अलैह जो ॾिहाड़ो हुजे, हज़रत कलंदर लाल शहबाज जो ॾिहाड़ो हुजे, हज़रत भिटधणी बादशाह जो ॾिहाड़ो हुजे, हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जो ॾिहाड़ो हुजे। अल्लाह फरमाए थो इहे मुंहिंजे दोस्तनि जा ॾिहाड़ा मूं रब जा ॾिहाड़ा आहिनि। पुट, जे शइ जी निस्बत अल्लाह ॾे थी वञे
या शे आम न रहंदी आहे या शे खास बणदी वेंदी आहे मसलन बैतुल्लाह बैत जी माना है घर बैतुल्लाह जी माना है अल्लाह जो घर घर तो दुनिया में लखे करोड़े हैं बुधायो तवां जे हेतम सोहू में घणा घर हूंदा मां भी चुप तो गया जी हजार घर हैं ये भी घर हैं को अहमद जो घर को अकरम जो घर को असलम जो घर पर हिकड़ो घर मक्के में आज के अल्लाह फरमाए तो बैतुल्लाह अल्लाह जो घर छा तुझो घर अल्लाह जो घर पाण में बराबर थी सघनि था जवाब ॾियो तुझो घर अल्लाह जो घर अल्लाह जो घर कुरान में नाकतुल्लाह यानी अल्लाह जी दाची ओ जेका हज़रत सालेह अलैहिस्सलाम के कौम वारन चयो जे तू नबी आही असा के मौजज़ो करे ॾेखार केड़ो मौजज़ो खपेव जैसे हिन पत्थर मजा सा के को सासी साहदार चेहरो कढी ॾेखारियो वो जानवर सा ॾिसंदासीं तो ते ईमान आणी हजरत सालेह अलैहिस्सलाम पांजी लठ मुबारक पत्थर ते हई पत्थर चीर जी पियो उन मां जेरी जागंदी डाची निकरी पई डाची डाची हजरत सालेह अलैहिस्सलाम चयो ने त तव्हां जूं डाचूं बि आहिनि सॼे शहर वारनि जूं डाचूं आहिनि पर हीअ डाची आम नाहे हीअ आहे नाकतुल्लाह अल्लाह जी डाची केजी डाची हिन जी इज्जत कजो हिन जो एहतराम कजो हिन जो अदब कजो जे हिन जो तव्हां अदब न कयो त ख़ुदा ॾमरजी पवंदो इसे सा की अदब कयो हजरत सालेह फरमायो तव्हां जा जेके खूह आहिनि न हिकड़े ॾींहुं तव्हां पाणी पीजो ॿिए ॾींहुं ते इहे डाची पाणी पीअंदी साईं डाची भेड़ी जो अचे जो बीहे न त हड़ई खूहनि जा पाणी पी वञे नबी सगोरे चयो त हिकड़ो वारो आहे डाचीअ जो ॿियो वारो आहे तव्हां जो बेअदब न कजो जेको डाची जो ॾियारो है उन में पाणी न पीजो सही 2 ॾींहं 4 ॾींहं 8 ॾींहं अचे बेज़ार थिया आखिर पाणी पीतऊं डाची जे बारे में जो डाची मां फासजी विया आहियूं हज़रत सालेह चयो त इहा आम डाची न आहे अदब कजो एहतराम कजो हिन डाची जी तव्हां बेहुरमती कई अल्लाह ॾमरजी पवंदो पोइ उन्हनि मां हिकिड़ो ज़ालिम थियो उन डाचीअ जूं खुचूं कपी उन डाचीअ खे मारे विधई डाचीअ खे क़त्ल करे विधई उन डाचीअ जी बेआबरूई कई उन डाचीअ जी इज्जत एहतराम न कई उनखे क़त्ल कई अल्लाह ॾमरियो अल्लाह कावड़ियो उन डाचीअ जे करे पूरे इलाइके ते खुदा जो कहर नाज़िल थियो अॼु बि तव्हां वञो न सऊदी अरब में मदीना मुनव्वरा खां तकरीबन 400-500 किलोमीटर परे मदाइन सालेह उहे इलाइका आहिनि जिते हज़रत सालेह जी क़ौम रहंदी हुई खुदा जो कसम मां अखियुनि सां ॾिसी आयो आहियां वॾा वॾा जबल ईअं जीअं न कितरे या छाहे जूं फाकूं थींदियूं आहिनि उन्हनि खे जीअं कपबो आहे इहे जबल फाकूं मूं पुछो ही छाजे करे चई जेॾीमहिल अल्लाह जी डाची जी हिननि बेअदबी कई अल्लाह ज़िलज़िलो आंदो नंबर जी हवा घुलाई हिकिड़ी कड़केदार रड़ थी वॾो हैबतनाक आवाज़ थियो हिननि माण्हुनि जा हयाम फाटी पिया जो जिते सो तिते मरी वियो जबल चीरजी विया ज़मीन काश काश थी वई जबल फाटी पिया उन डाचीअ जी बेइज्जती जे करे अल्लाह उन कौम खे तबाह बर्बाद करे छो त या अल्लाह जी डाची हुई पुट जीअं बैतुल्लाह अल्लाह जो
घर नाकतुल्लाह अल्लाह जी दाची वलीउल्लाह यानी अल्लाह जो दोस्त चो अल्लाह जो तुझा भी दोस्त आहिनि न मुंहिंजा बि दोस्त आहिनि हर कंहिंजा दोस्त कंहिंजा घणा कंहिंजा थोरा चवंदा आहिनि हे यार वेस माण्हू आहे यार तव्हां बि बणाइनि न तम सो वारा इहे अल्लाह बि यारी रखंदो अथव सुभान अल्लाह दुनिया जा माण्हू चूंटे चूंटे बोले बोले यारी रखंदा आहिनि हर कंहिं सां यारी न रखबी आहे सुभान अल्लाह जी यारी चूंटे बोले जेको दिल खे वणी 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 सुभान अल्लाह अल्लाह भी चूंडींदो आ खल्क रब जी खल्का माण्हू अल्लाह जा माण्हू आहिनि पर उन्हनि माण्हुनि मां रब जंहिंखे चूंडींदो आ उन खे पंहिंजो दोस्त बणाईंदो आ अदा हे सिपाही जो दोस्त हे सूबेदार जो दोस्त हे सरदार जो दोस्त हे वडेरे जो दोस्त हजरत मखदूम गुलाम मोहम्मद अल्लाह जो दोस्त कंबर वारो साईं अल्लाह जो दोस्त रहमतपुर वारो साईं अल्लाह जो दोस्त मशहूरन वारो साईं अल्लाह जो दोस्त छा तुझो दोस्त अल्लाह जो दोस्त पाण में बराबर थी सघनि था मिठा तोखे पंहिंजे यारनि जो ख्याल थींदो आहे अल्लाह खे पंहिंजे यारनि जो ख्याल हूंदो आहे फकीर दुर्वेश अल्लाह जो दोस्त मस्त हुजे मस्त अल्लाह कॾहिं सियाणनि सां यारी रखंदो आहे कॾहिं मस्तनि सां बि यारी रखंदो मस्त फकीर रस्तो ॾयूं पियो अचे रस्ते में कप्पा मींहुं ठला कप चिक गारो आ मस्त जो अचे पियो थाफोड़ा हणंदो हणंदो चरन जो हलण ई बंदरो थाफोड़ा हणंदो पियो अचे परियों हिकड़ा ॿ यार पिया अचनि ठाकुर पायूं गिचीअ में हुन जो हथ हुन जी गिचीअ में हुन जो हथ हुन जी गिचीअ में सुभान अल्लाह हे जो मस्त अचे पियो न थाफोड़ा हणंदो हीअं जो पैर ज़ोर सां हयईं मिट्टी गप उथी हिकड़े यार जे कपड़नि ते वञी लॻी त ॿिए यार खे कावड़ लॻी जहिड़े चरिया निभागा मुंहिंजे यार जा कपड़ा ख़राब कया अथई कहिड़ो तूं फ़क़ीर आहीं मुंहिंजे यार जा कपड़ा ख़राब कया अथई फ़क़ीर वरंदी न ॾिनी फ़क़ीर जवाब न ॾिनो रुॻे काटड़ो मथे करे निहारे कंध मथे करे निहारियईं ॿ टे विखूं अॻिते हलिया उन जे कारियूं पेरनियूं अचानक पेर तिरकियो वञी कंध पर किरियो गाटो भॼी पियो मरी पियो मरी पियो के माण्हू चयो फ़क़ीर कयो मस्त फ़क़ीर पिटींदा न आहिनि फ़क़ीर बदुआऊं न ॾींदा आहिनि तो त तड़े खड़े हुनजो सिर खणी छॾियो तो का बदुआ ॾिनी जीअं त मूं न पिटियो आहे पर यारनि खे यारनि जे करे ख़ैरत ईंदी आहे यार पंहिंजे यारनि जो ख़्याल कंदा आहिनि हिन जे यार जे बदन ते मिट्टी लगी यार न सठो मुखे गारियूं ॾिनई मुखे घट वध ॻाल्हाई पोइ मुंहिंजे यार खे ख़ैरत आई आहे मुंहिंजे यार हिन जो ॾाढो भॻो आहे मूं न पिटियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो मिठा अल्लाह पंहिंजे दोस्तनि जे लाइ इहे ख़ैरत कंदो आहे मन आताली वलियन फ़क़द आज़नतू बिल हर्ब सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस मुझे आका फरमायो त अल्लाह तो फरमाए जेको मुझे दोस्त सां दुश्मनी तो रखे उन सां मां अल्लाह जंग जो ऐलान तो कयो इन सां मां लड़ाई कंदुसि मुझे यार जो जेको दुश्मन मुझे दोस्त जो किला खोरा मुझे यार सां जेको चिड़े थो मुझो यार कुछ न
चवंदुस पर मां अल्लाह पान बदलो सुभान अल्लाह हिते भी होते हजरत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह आया रहमतपुर शरीफ में एकड़ो मुखालिफ बद ज़बान बद कलाम पीर मिठा साईं जंदे खिलाफ खटिया ज़बान इस्तेमाल करण वारो दांदन जो जोड़ो हुयुस हिकड़े दांद ते नालो रखी पीर मिठा साईं जो रसूल सुभान अल्लाह उन हिकड़े दांद जो नालो रखो पीर मिठा साईं जो बे दांद ते वरी पीर मिठा साईं जो मुर्शिद हज़रत फज़ल अली कुरैशी ते वरी नालो उन बुजुर्ग जो रखे वो उन दांदन के लठियूं वणे डोरना जे चोकूं जे नालो वठी उन दांदन के बेहुरमती करे नालो वठी घटिया लफ्ज़ गालाए मुझा दोस्तों अल्लाह दे वली सा एडी दुश्मनी खुदा जी कुदरत ही थी जो बेलगाड़ी थे दांदन जो जोड़ो बेलगाड़ी में जुटियल हुजे औ वठी दा दांद रुकल दांद वठी टोड़िया ॾाढो रोके महार टुटी पई दांद जो रसो हुन जो भी टुटी पियो छिकींदे हुन जो रसो भी टुटी वियो बेलगाड़ी अचे टोड़ी दांदन अचे टोड़ायो छलांग चड दींदे हिय जो किरियो त उने गाड़ीअ जे जेको पैर हूंदो आहे उन ते लोह जो पटु चढ़ियल हूंदो आहे उन जे हेठों अची वियो अधु हेॾे हलियो वियुसि जिस्म अधो अधु टुकड़ा ओ मिठा अल्लाह जा वली पिटींदा न आहिनि पर अल्लाह के खुद ग़ैरत ईंदी आहे सुभान अल्लाह वली जो दोस्त अल्लाह जो दोस्त वली जो दुश्मन अल्लाह जो दुश्मन ओ मिठा अज जे वली जे उर्स ते आयो ही जे कामिल वली जे आस्ताने ते आयो ही खुदा जाने इलाके वारन का पुछो त हिन वली जो करामतू अज भी दुनिया में बुधाए नथा सुभान अल्लाह बेशक भली मज़ार में भली पंहिंजे कब्र में पर वली मज़ारुन में भी मरंदा न आहिनि अल्लाह जा दोस्त पंहिंजे कब्रुन में भी जिंदा हयात हूंदा आहिनि अॼु जेकी उर्स ते आया अॼु जेकी आस्ताने ते आया वली उन्हनि खे ॾिसे भी थो उन्हनि जे लाइ दुआऊं बि ॾिए थो ओ मिठा पोइ अल्लाह जे दोस्तनि जे आस्ताने ते अचण वारनि जे लाइ अल्लाह ताला पंहिंजे रहमत जा दर खोले छॾिए थो सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या जेडी जमात आयो आवाज अचे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सुभान अल्लाह वली रज़ा खुशी में का दुआ दे त या दुआ कबूल पर वली गुस्से में कावड़ में को गरम लफ्ज कढे त इहो या बदुआ या पिट भी रब वट कबूल हुंदी आ अल्लाह जे बानन जा लफ्ज रब रद न कंदो आ बेशक सुभान अल्लाह वली सगोर बच्चे जो नमाज जेला फजर जो टाइम तुम तुरको उंदाहड़ी हुजे फजर ते अचे पियो रस्ते में काशे पैर में लगस ये थाबड़ बुआन मानू ये पैर में काशे ठोकर लगी तो बुजुर्ग जो अले काठिया अले पत्थरा अले लोहा अले छाए सुभान अल्लाह छाई दायो में नमाज ते सुबह जो मानू चंदसी चढ़ अले काठिया अले पत्थरा अले लोहा अले छाए सुभान अल्लाह के सियाने के वलिया ही शे छाए के वा इसी जिंदी अले काठिया अले पत्थरा अले लोहा अले छाए वरी उन्हें के खड़ी व्या में पार्टी में साइन
छाहे उन्हनि वेही महीनो सॼो रिसर्च कई महीनो सॼो खोजना कई पोइ पन्ने ते लिखी ॾिनो एक्सपेरिमेंटल वेरिफिकेशन लिखी ॾिनो अले काठी आहे अले पत्थर आहे अले लोह आहे अले छा सुभान अल्लाह उहे जेके वलीअ जा लफ़्ज़ निकिता सुभान अल्लाह मुझा दोस्तों अल्लाह वारन जा लफ्ज़ पा कमाल पा असर हूंदा आहिनि सुभान अल्लाह बेशक सोना माई रोंदी आई साईं बच्चो गुम थी वियो आहे ॾाढो ॻोल्हियोसीं तलाश कयोसीं बच्चो हथ नथो अचे साईं फरमायो अम्मा तुंहिंजे पुट जो नालो छा आहे चईसि नालो अथसि सावण मुरीद के जवा पन्नो त खणी ले पन्ने ते लिखे कंधीअ काह सवारिया इछो सावण आयो सुभान अल्लाह पन्ने ते लिखी हमारे पन्नो खणी वञो माई जो घर वञे त सावण घर वेठो आहे सुभान अल्लाह माई पंहिंजे पुट सां मिली भाकुरड़ा पातई चुमड़ियूं ॾिनई वरी जी माई खे खुटी खणई मोटी आई साईं तो चिट्ठी पोइ लिखी मुंहिंजो सावण अॻे ई घर अची वियो चइबा आओ मुंहिंजी चिट्ठी खां अॻे आयो चए हा सीता जी चिट्ठी पोइ आई ऐं मुंहिंजो बच्चो सावण अॻे ई अची वियो अमा इहा चिठड़ी त मूंखे ॾिजाए चिट्ठी वठी फाड़े छॾी अमा मोटी वञ माई जो घर वञे न को सावण न को सियारो सावण लफे न जुड़े पोइ सम्झई पशेमान थी मोटी साईं अल्लाह वास्ते माफ़ कजाए मुंहिंजी ग़लती आहे साईं फरमाए ज़बा असांजे चिठीअ खां अॻे सावण आयो वञी पंहिंजे सावण खे पाण ॻोल्हे निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी सुभान अल्लाह बेशक मता भाऊ ये भाई मरी व्या मोर सब सारा पटे अखियूं निहारे ॾिस अल्लाह वारा अञा आहिनि साईं मथां गुलामो विया बस हाणे उधर खाली थियो पुट ईअं न आहे भाग्य जा पाण खाली जेकॾहिं सुनो सैयद गुलाम हुसैन शाह वियो त उन जा बच्चा वेठा आहिनि सुभान अल्लाह मिठाइयूं रहमत जो दर बंद नाहे थियणो अल्लाह जे वलियनि जा आस्थाना फैज़ जूं जायूं आहिनि इहो क़यामत ताईं फैज़ जायूं मता भाऊ इहे भाई मरी विया मोर सब सारा पटे अखियूं निहारे ॾिस अल्लाह वारा अञा आहिनि भरियल अथई भाण भाग्यनि जा मता सम्झी सुञाइनि सुभान अल्लाह उहे बोलियूं उहे लोलियूं तड़न ते से तमारूं आहिनि उहे हक़ ऐं इल्लल्लाह चवण वारा अञा आहिनि सुभान अल्लाह पुट जे वलीअ जा लफ़्ज़ रब ख़ाली नथो मोटाए त हर वली खे फैज़ मिले थो मदीने वारे साईं खां ॻाल्हायो किथां फैज़ जो सरचश्मो त गुंबद ख़दर आहे न जेकॾहिं वलीअ जे लफ़्ज़नि में पावर आहे त मुंहिंजे नबीअ जे लफ़्ज़नि में पावर छा हूंदो सुभान अल्लाह जे तव्हां मूंॾे तवज्जो कयो त मां हिकिड़ो मदीने वारे जो मौजज़ो बयान कयां जी जागो पिया तवज्जो मूंॾे अथव हिंदुस्तान में दिल्ली जो शहर दिल्ली जे पासे में हिकिड़ो नंढड़ो ॻोठ आहे उन ॻोठ में हिकिड़ो शख्स रहंदो आहे जंहिंजो नालो आहे रतन
रतन हिंदी वापारिया ताजिरवा मानु खणी हिंदुस्तान जो अरब जे मंडियुनि ते वेंदो आ मक्के वेंदो आ मदीने वेंदो आ तिजारत वापार जे संगे सां उहो पंहिंजी रिवायत थो आणे हे देखो वाक्य ताके बुधायो जम अल इसाबा में हाफिज इब्न हजर अस्कलानी यो वाक्य लिखियो आ ऐं ॿियनि बि मुतअद्दिद मुअर्रिखन सहाबा किराम जे तज़किरा निगारनि इहो वाक्य लिखियो आ कन इन वाक्य जो इनकार बि कयो आ कन इकरार कयो आ पर असां जंहिंमें मुस्तफा जो शान हुजे असां इनकार न कंदा आहियूं इकरार कंदा आहियूं सुभान अल्लाह बेशक सुना बाबा रतन हिंदी वापार जे संगे सां मक्का मुकर्रमा वियो आ इहो उहो दौर हो जो हुजूर जी विलादत थी चुकी हुई मदीने वारा साईं 6 या 7 साल जी उम्र हुई हुजूर बचपन जो ज़मानो आ बाबा रतन हिंदी पंजो वाक्यो जो बयान करे त मां तिजारत जे संगे मक्का मुकर्रमा में वियोसे मक्के जी मज़ाफ़ात में मक्के जी बहराड़ी में मींहुं उठल हुयो नए वहे पई मींहं जो पानी तेज वहे पियो हिकड़े पासे ॾों उठण जो वक़्तु बीठो ॿिए पासे ॾों हिकिड़ो नीकरो नंढड़ो ॿार बीठो हुयो पर हीअं जो बीठल हुयो उन जो चेहरो पियो ॾिसां त ईअं पियो लॻे ॼणो चोॾी जो चंड ज़मीन ते वेही आहे सुभान अल्लाह बाबा रतन थो चवे त मूं जेॾी महिल उन नींगरे खे नहर जे परे पासे ॾिठो मूं समझो ओचितो नहर वही आई आ नए ओचितो वही आई आ ही ॿार पंहिंजे उठन ॾे वञण थो चाहे मूं चयो मांसि ओ बचड़ा सुभान अल्लाह या रसूल अल्लाह ख़बर आ त नए जो पानी तेज वहंदो आ जबलनि सां पानी लहंदो आ वाकुरो तिखो हूंदो आ उहो ॿारड़ो परीअं किनारे ते बीठल हुयो मां सम्झी वियुसि त इहो नए टपण थो चाहे मूं चयो मांसि ओ बच्चा जे ओ सोना बच्चा जे चवी त मां तोखे पार कयां सुभान अल्लाह मुखे चई त हा मुखे भली तव्हां पार कयो चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अलैका या रसूल अल्लाह बाबा रतन हिंदी थो चवे उन नींगरे खे मां पंहिंजे भाकुर में खयो मूंखे ईअं लॻो उन जो बदन रेशम खां वधीक मुलायम हुयो उन जो जिस्म खुशबूदार हुयो उन जे बदन मजा मुश्क खां वधीक सुरहान पे आई मां उनखे पंहिंजे भाकुर में खणी ऐं उहा नए टपाए ॿिए पासे ॾे पहुचायो त मूंॾे निहारियईं नेण खणी मूंॾे ॾिसी चवण लॻो बारकल्लाहु फी उम्रिका बारकल्लाहु फी उम्रिका बारकल्लाहु
फी उम्रिक तुझी जिंदगी में अल्लाह बरकत विझे तुझी जिंदगी में अल्लाह बरकत विझे तुझी जिंदगी में अल्लाह बरकत विझे टे फेरा मुखे जिंदगी जी बरकत जी दुआ नहीं सुभान अल्लाह मुखे खबर नहीं त बार केंजो आ केरा मुंह तो ने के वो ने ट्रपाए छली वो पंजे सासन के वठी रवानो थी वियो मां पंजो तिजारती काफलो व्यापार करे वापस दिल्ली मोटी आयुस हिंदुस्तान वापस वरी आयुस पो वक्त गुजरंदो रहो हिकड़ी रात थिया चोटी जी रात हुई मां बाहर पंजे घर का बाहर अंगण ते बैठो अचानक ॾिठ में त चंड चीर जी अधो अध थी पियो अधो ओलह ॾे हलियो वियो अधो ओभर ॾे हलियो वियो वरी थोरी देर में ॿई टुकड़ा वापस आया चंड चुड़ी वियो चंड मिली वियो सुभान अल्लाह मुखे हैरत लगी जिंदगी में कदे ये न थियो आ चंड अधो अध थे वरी जुड़ी वने यो जो मुंह माजरा पंजे अखन सा ॾिठी मुखे हैरत लगी पो कुछ सालन खां पो मुझो वरी मक्के वञण थियो तिजारत जे ला खबर पई त मक्के में मोहम्मद करीम नबूवत जो ऐलान कयो आ सुभान अल्लाह उनका पद कौम वारन मोजज़ो तलब कयो जे तू सच्चो नबी आ असां के पंजे मोजज़े तौर बुधाए ही चंड तुझी गवाही जे पो असां भी कलमो पढ़ी मुसलमान थींदासी मदीने वाले साईं आंगुर जो इशारो ॾिनो त चंड अधो अध थी वियो सुभान अल्लाह कमर टुकड़े इशारे ना जे अंगुल हिक लगा देवे सबब केड़े कनू दुनिया ते आवण कम मुहम्मद दा मुद्दत दी उजड़ी धरती को वसावण कम मुहम्मद दा करीम चंड चीरे मोजज़ो करे ॾेखारियो आ मूं त यो मोजज़ो पाण अखियुनि सां ॾिठो हुयो सुभान अल्लाह हाणे दिल घुरियो त मके वञा इन लजपाल नबी जो वञी अखियुनि सां दीदार कया उन नबीअ ते वञी कलमो पढ़ी ईमान आणिया रूबरू तू दीदार कया इन सिक में मदीना मुनव्वरा मक्का मुकर्रमा आयुस तुझे दीदार ले अरबी लगे में लुआ अंदर लोरी बिरे बेहाल कयो बेवसे खसे दिल यार बेजोरी सुभान अल्लाह जदों जेडी मन मक्का मुकर्रमा मां पहुंच से पुछा कयम त मोहम्मद मीर किथे ओ जिन पुत जो ऐलान कयो आ वो सोनो किथे आ खबर पई त हिन घर में हुजूर जलवागर आइन जदों मां उन घर में विस हुजूर तड़े ते बैठा इए पियो लगे त जण चोटी जो चंड जमीन ते लही आयो सुभान अल्लाह हसीन चेहरो लाल लपड़ा ये गुलन में गुलाब ना ओ जान जाना ओ शाह जगन्ने में तो जो सही जवाब नाए जॾहिं निहारी खिली खिकारी दिलियूं हज़ारे हबीब ठारी झलक ॾिठी जे मिठाई वांजी
हशर जो नते हिसाब नाए जदों जेरी मल उन्हें हुजरे में आयस जिते लजपाल नबी बैठल हुयो हुजूर जे मुखड़े ते नजर पई हाय हाय हजरत बर्रा बिन आसिम थो चवे त मुस्तफा जो मुखड़ो ये नजर ईंदो जणो सिजु मुस्तफा जे चेहरे मां उभरी रहियो जाबिर थो चवे त हुजूर जो चेहरो ये लगंदो जणो चोडी जो चंद्र जमीन ते लही आयो आ मौला अली थो चवे त मुझे मुस्तफा जो चेहरो ये लगंदो जो मु जिंदगी में हुजूर जड़ो न अग डिठो न पोए डिठो हजरत बर्रा बिन आसिम थो चवे त मुस्तफा जो मुखड़ो ये नजर ईंदो जणो सिजु मुस्तफा जे चेहरे मां उभरी रहियो जाबिर थो चवे त हुजूर जो चेहरो ये लगंदो जणो चोडी जो चंद्र जमीन ते लही आयो आ मौला अली थो चवे त मुझे मुस्तफा जो चेहरो ये लगंदो जो मु जिंदगी में हुजूर जड़ो न अग डिठो न पोए डिठो ओ मुझे सुनो यार हजारन में सरदार सुए सरदारन में मुझे सुनो यार हजारन में मुझे सुनो यार थी वही चरी सुभान अल्लाह अज मां पंहिंजी खुश नसीबी तो समझा हिकड़ी स्टेज ते एतरा आलिम मशाइख पीर गादी नशीन सैयद मदीने वाले साईं जा बच्चा बैठा केड़ो न सोहणो मंजर आशिकाने रसूल जो मजमूआ वलियन जो औलाद गादी नशीन पीरन जा बच्चा अज तवाजे सामो नूरानी चेहरा है ओ मिठा तवा दिल खोले दीदार कयो पंजो यार उठारियो सुभान अल्लाह हजरत बाबा रतन हिंदी तो चवे त जेडी मल मुस्तफा जे मुखड़े ते नजर पई त दिल ने चयो त ही सच्चो रसूल अभी मुझे पाक चेहरे के रिठमे ए मुस्तफा करीम जे जात ते मुझी नजर पई त साईं फरमायो ओ तुम मिन्नी ओ परदेसी मुझे में छोआ मुझे कुर्बदार करीम जी आदता परदेसन के साथ प्यार दींदा है साईं फरमाइता इन्नमा अना लकुम कमसलिल वालिदिल वलदी मां मोहम्मद तवा जेड़ा इए आया जे अब्बो पंजे बच्चन जेड़ा मेहरबान पर यारो मुस्तफा अब्बे करीमा अमड़ खां वधीक करीमा एक भेरो मदीने वञी त ॾिसो त हुजूर कहिड़ा प्यार मदीने में पहुचो हर माण्हू ईअं थो चवे त जेको मुस्तफा मूंसां करम कयो आहे सो कैसा न थियो हूंदो मुंहिंजा दोस्तो जेॾी महिल बाबा रतन थो चवे हुजूर खां पर भरो हुयुसि सरकार सॾु कयो मुंहिंजे वेझो आहे मां वेझो आयुसि पंहिंजो हथ मुंहिंजे हथ में ॾिनो अल्लाह करे इहो हथ असांखे बि नसीब ए मेरे खुदा एक दिन तो वो दिन ऐसा मक्के में जो दिन गुजरे हो रात मदीने में लजपाल मोहम्मद की है जात मदीने में हुजूर चले मुखे पंजे करीब कयो ए फरमायो कुल 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 ए रतन चो
मुझो छा चवा साईं फरमायो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल। जदों साईं जन मुझो हथ पंजे हथ में वरतो ये लगो त जणो रेशम का भी मुलायम नरम हथ मुबारक हुयो। कलमो शहादत जो मुखे पाण पढ़ायो ऐं फरमायो मुखे सुञाणी थो, मुखे सुञाणी थो। मुझे से ॿुधो आहे तूं अल्लाह जो नबी आई, अल्लाह जो रसूल आई। साईं फरमायो हा उहो त आया, पर ॿी बि का यादगिरी अथई। मुझो से ॿी का मूंखे यादगिरी न आहे। जे याद कर जॾहिं मां नंढड़ो हुयुसि तो मूंखे भाकुर पाए नए घाट पायो मां उहो मुहम्मद मुस्तफा। बाबा रतन जो मुखे वो मंजर याद अची वियो, हुजूर जे नंढपण वारो ज़मानो याद अची वियो। जिन खां सोना हाणे मुखे याद आयो आहे नंढपण में मूं तव्हांखे भाकुर पाए नहर खां पुट पायो हुयो, नए जे पार पहुचायो हुयो। साईं फरमायो त मां केॾो एहसान रखंदो न आहियां, तो मुखे भाकुर में विझी नए ड्रपाई हुई। मां तोखे वरी दुआ थो ॾियां, बारकल्लाहु फी उम्रिक, बारकल्लाहु फी उम्रिक, बारकल्लाहु फी उम्रिक। वरी बि टे भेरा दुआ ॾिनऊं, टे भेरा उमिरि जी दुआ नंढपण में ॾिनऊं, टे भेरा अॼु मके में ॾिनऊं। हज़रत रतन जी उमिरि 632 साल घणी 632 साल। 32 साल उहे जेके नंढपण में हुजूर सां मुलाकात थी। उन वक्त बाबा रतन जी उमिरि 32 साल हुई, पर जेको हुजूर टे भेरा दुआ ॾिनी 300 साल उमिरि वधी वई। वरी टे भेरा उमिरि जी दुआ ॾिनी, वरी 300 साल ॿिया 632 साल बाबा रतन जी उमिरि थी वई। सुभान अल्लाह। जेके ज़बान मुबारक मां लफ्ज़ निकता उहे लफ्ज़ उहे ई रब करे ॾेखारिया, छो त गुफ्तहे अल्लाह बहुत गर्चे अज़हल कूमे अब्दुल्लाह बहुत। ज़बान नबी जी ज़बान वली जी पर ॻाल्हाईंदो अल्लाह पाणा। जेॾी महिल अल्लाह जो नबी ॻाल्हाईंदो आहे वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वहयुन यूहा। मुंहिंजो नबी पंहिंजी ख्वाहिश नफ्स ते न ॻाल्हाईंदो आहे, ज़बान मोहम्मद करीम जी आहे, पर गुफ़्तार अल्लाह जी ज़ात जी हूंदी आहे। ओ मुंहिंजो सुहिणो यार हज़ारनि में सरदार सोए, सरदारन में मुझो सुनो यार, हज़ारन में मुझो सुनो यार। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों मदीने वारो अजब कर्म करे तो अजब हयातुन नबिया, अजब दुआऊं निकलूं इनायतूं अताऊं सखाऊं उम्मत ते थियन पियूं। मदीने वञण वारनि सां त कर्म थियनि था, पर हिते बि दिल जो रुख मदीने ॾे कर। ख़ुदा जो कसम तुंहिंजो हेतम सो मदीने खां परे आहे। सीरत शामी में आहे इमाम साली हिकिड़ो अजीब वाक़ियो वांदो आहे, ॿुधंदव? मदीना मुनव्वरा जे मज़ाफ़ात में बहराड़ी में नंढड़ो ॻोठ हिकिड़ो पीर मरिया, कुराड़ो आहे, ज़ईफ़ुल उम्र आहे, बीमार थी वियो। बीमारी वरी कुराड़ पर बीमारियुनि जो घर हूंदो आहे, हिकिड़ो पीर वरी बीमारी।
उनजा पुत्र पोटरा पड़पोटरा डोटरा तबीब वठी आया दवाऊं करायूं उन्हें चयो त मूंखे ॿियूं दवाऊं ॿियो इलाज न मूंखे मदीने वठी हलो मुझे दर्दन जी दवा मुझे बीमारियुनि जो इलाज मदीने वारे साईं जो दीदार मुखे बी का दवा दरमल न घुर्जे मुखे लजपाल नबी जे शहर मदीने दे वठी हलो मुंहिंजा दोस्तों हिन शख्स खे खणाए मदीना मुनव्वरा आया जो हुजूर जे दरबार में हलो दरबार ते वञण जी मां हिम्मत नथो करे सघां ऐं कीअं विझां हींअरे अङण तुंहिंजे अचण जी मुंहिंजा मेरा पेर अङण तुंहिंजो उजरो हीअ जेका गली आहे हुज़ूर हितां गुज़रंदा आहिनि इन गलीअ में मूंखे विहारे छॾियो केॾी महिल मुंहिंजो यार हितां गुज़रंदो मुंहिंजे लजपाल नबी जो हितां गुज़र थींदो बस मां दीदार पियो कंदुसि इहा ई मुंहिंजे लाइ दर्दन जी दवा उहा गली जितां हुजूर गुज़रंदा हिकिड़ो थल्लो ठहियल हुयो उन थल्ले ते वेही रहियो जेॾी महिल हुजूर सुबुह जो लंघन शाम जो गुज़रन त हुजूर जन अचे उन थल्ले ते वेही उन ज़रिहान कंदा हुया छो त ग़रीब परवर मिस्कीननि जा मददगार परदेसियुनि सां कुर्ब करण वारा नबी उन परदेसी सां अचे वेहंदा आहिनि रूह रिहान कंदा आहिनि वरी हलिया वेंदा आहिनि चए थो बस मुंहिंजे लाइ इहा ई काफ़ी आहे ॼणो दवा जो वज़न मिली वियो मुझा दोस्तों इन तरह सा सुबह शाम दिल पर नबी जा दीदार कंदो रहंदो आ मुझा दोस्तों आखिर वो घड़ी अची वई जो उन परदेसी के सकरात लगी आ मौत जो वक्त वेझो अची वियो ओडी मल उन जा जेके रिश्तेदार मौजूद हुया उन जो अखियूं बंद करण लगा जे मुझो अखियूं बंद न कयो मुझो यार अचण वारो आखिरी घड़ी मां पंहिंजे सोने नबी जो दीदार करण थो चाहियां मरना मरना हर कोई आखे ते मैं भी आखा मरना मरण तो पहले जिउंदा दीदार न होवे उस मरने नू की करना जिस वक्त वक्त होवे मेरे मरण दा वेला मेरी एक गल याद रखियो सब कुछ करना ते मेरिया अखियां बंद न करना शायद मेरा मदनी आवे मैं दीदार उसे दा करना बदन उठाए उस पर अखियों खुलल हुयो उन घड़ीअ में मुझो लजपाल नबी अची वियो हुजूर जन जो आया हिन जे सेरांदी का वेही मथड़े ते हथ रखियो ओडी महिल हिन जो दम परवान थी वियो आखिर वक्त में पियो चवे त फुस्तु बिरब्बिल काबा काबे जे रब जो कसम अॼु मुंहिंजी मुराद पूरी थी वई जो हुजूर जे कदमनि में मुंहिंजो साह निकिरी रहियो मुझा दोस्तों जेडी महिल परदेसी जे वजूद के पहचान जो कफनाइण जो मौक़ो आयो सहाबा गॾु थी विया या रसूल अल्लाह इजाज़त ॾियो इनके गुस्ल असां ॾींदाऊं इनके कफन असां ढकायूं सरकार फरमायो ए सहाबियो मेहमान मुझो आयो मुझे इश्क में आ इनके गुस्ल मान इनके कफन बात थोड़ी देर गुजरी
करिया जिब्रील अमीन आसमान तलही आयो या रसूल अल्लाह के हमारी इजाजत हुजे असा फरिश्ता इनके गुस्ल दियूं इन फरिश्ता इनके कफन ठकायूं साईं फरमायो मलाइको हड्डी वजो सहाबियो हड्डी वजो मेहमान मुझो इनके गुस्ल महान्याई दुसे तुझा थोर मदनी लाहिण खां लंघे विया तुझा गुण गालियूं गणण खां लंघे विया तुझा थोरा मदनी लाहिण खां लंघे विया सीरत शामी वारो तो लिखे त पूरी उम्मत जे अंदर हुजूर जी उम्मत में करोड़े अरबे उम्मती आइन थियन पिया थींदा सहाबा बि सवाल खोया पर पूरी उम्मत में कंहिंखे बि इहो शरफ न मिलियो जो खुस्ल मुस्तफा ॾिनो हुजे कफन मदीने बारे भरायो हुजे जनाज़े जी निमाज़ लजपाल नबी पाण पढ़ाई हुजे ऐं कब्र में उनखे लाहिण वारो मोहम्मद मीर पाण ओ मिठा जेको परदेसी पाण खणाए आयो उन पंहिंजी मोहब्बत जो इज़हार कयो मदीने वारे उनखे एॾी त नवाज़िश फरमाई जो क़यामत ताईं पूरी उम्मत रीसूं पई कंदी एड़ो शरफ एड़ो शान ॿिए कंहिंखे न मिलियो न मिली सघंदो उनखे इश्क जो सिलो दुनिया में ई दिलबर ॾेई छॾियो ओ मिठा जेकॾहिं तुंहिंजी मदीने वारे साईं सां मुहब्बत आहे इश्क आहे तव्हांखे तलब दिल में आहे त यकीन ॼाण जाए तुंहिंजी मोहब्बत रायगान न वेंदी दुनिया में कंहिंसां मोहब्बत रखी माशूक बेपरवाहियूं कंदा महबूब बेवफायूं कंदा आहिनि पर मुंहिंजो नबी वफ़ादार रहीमा पंहिंजे आशिकनि जो क़दुरु शुनास पुछो मुंहिंजी दिलड़ीअ जो दिल भर और रहमत जो पिरी पे कर महबूब मोहम्मद मुझे दिलड़िया जो दिल में महबूब मोहम्मद असा सिर दा सौदा कर बेटा बैठो हिकदम सो में उन पर दिल तुझी मदीने ॾिस त वरी इन इश्क जो सिलो केड़ो तो केड़ो इन मोहब्बत जो बदलो केड़ो तो मिले असां सिर दा सौदा कर बैठे नाल मही तेरे लगिया दिलिया नाल बनल तेरे लगिया दिलिया असां इश्क दा कलमा भर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे सिर दा सौदा कर बैठे ओ रांझा काबा रांझा किबला मालिक मेरा शाना वाला दिल करे दी सच्चे तो सजण असा सिर कदमां ते धर बैठे असा सिर दा सौदा कर बैठे सिर दा सौदा ओ मिठा मदीने वाले मीर सा दिल लाए इश्क अरबी सा लाए हिते बाबा त हुते बाबा बिनी जान दी भलाई नसीब थींदई ओ मिठा ही उर्स पाक दी महफिल ही आलिम ही बुजुर्ग ही सच्चा नशीन जेके गड थिया आहिनि तो के दुआ ॾियण जे लाइ अल्लाह करे असां सभिनी जे दिलनि में इश्क वारी चिणग मोहब्बत
मोहब्बत आई मदीने वाले साईं जे मोहब्बत आई इश्क वई प्यार वारो ओ अंदर में दियो रोशन थी वने खुदा जो कसम बिनी जहान जी सो भई कामयाबी नसीब थींदी अल्लाह करीम मुझो चवण तवा संजो बुधण पंज दर ते कबूल फरमाए अज मुझे पंज दरगाह ते जलसो ये हले पियो साईं सा मुझे मोहब्बत दी वाटा साईं किबला पीर शमसुद्दीन मुझो प्यारो आई हुजाए तो भाई सो साईं हुकुम नो ता के जरूर अचणो आ हाजिरी लगाई मुखे वरी उते जलसे में पहुंचणो हजारे माण्हू इंतजार में हुंदा मां साईं का स्टेज ते सभनी मशाइखन का इजाजत घुरंदुस मजलिस जारिया ऐं कंबर वाला साईं बचण वाला सुभान अल्लाह साईं जन फरमाइन था साईं जन भगन पहुंची विया आहिनि इंशाअल्लाह ताला साईं जन जो तां के दीदार थींदो अल्लाह वारन जा दीदार कयो अखियूं ठारियो दिल ठारियो रब राज़ी मदीने वारो साईं